أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: وقضى ربك ألا تعبدوا إلا إياه وبالوالدين إحسانا. إما يبلغن عندك الكبر أحدهما أو كلاهما فلا تقل لهما أف ولا تنهرهما وقل لهما قولا كريما. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شریف پڑھو بلند آواز. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل هول من الأهوال مقتحم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات
من جميع الخيرات في الحياة وبعد الممات إنك على كل شيء قدير. खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने, खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने, मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने। काबिल सद एहतराम मुझे मुआज़्ज़िज़ दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरो, अज 4 नवंबर सन 2025 अरबाजी रात जामिया तरतीलुल कुरान हज़रत सईं कारी अब्दुल फत्ताह गांगरे साहब जी मदरसे मां फारिग शुदा हुफ़ाज़े कराम जी दिस्तारबंदी जो वॾो प्रोग्राम मुनक़द कियो वियो आहे। काफ़ी कायदीन, बुजुर्गान दीन, उलमा कराम, क़ुराए हज़रात अन करीब तशरीफ़ फरमा थींदा ऐं उन्हनि फाज़िलन जी दिस्तारबंदी थींदी जिन कारी साहब जे मदरसे में क़ुरान पाक मुकम्मिल हिफ़्ज़ करे अज उन्हनि जे मतलनि ते आलिम सगोरा, असातिज़ा कराम, उस्तादुल कुल हज़रत साईं कारी गुल मोहम्मद मलक साहब दामत बरकातुहुल आलिया हफ़िज़ल्लाहु तआला ऐं ॿिया बुजुर्गान दीन उन्हनि जे मतलनि ते रूमाल जा पटका ॿधंदा, पर ईअं न समझजो त इहे कपिड़े जा टुकड़ा आहिनि, पर न, इहे कपिड़े जा टुकड़ा न आहिनि। अॼु आलिम इन्हनि जे मतलनि ते जन्नत जा ताज रखंदा। क़ुरान पाक मामूली किताब नाहे, क़ुरान जो हाफ़िज़ थियण मामूली शइ नाहे। ये क़ुरान पाक जंहिंजो हिकु हिकु अखर ज़बर, ज़ेर, शद, मद, कानून ये सभु हिन हाफ़िज़नि पंहिंजे दिल में समाया। अल्लाह साईं खे पंहिंजो क़ुरान एॾो प्यारो आहे, फरमाई त मुंहिंजा हबीब करीम जॾहिं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ही क़ुरान शरीफ़ नाज़िल पियो थिए त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल में हीअ ॻाल्हि महसूस थी त तौरात वारनि तौरात बदिलाए छॾियो, इंजील वारनि इंजील बदिलाए छॾियो, ज़बूर वारनि ज़बूर बदिलाए छॾियो। ख़बर न आहे त मुंहिंजी उम्मत हिन क़ुरान सां कहिड़ो असर कंदी। अल्लाह फरमाए मुंहिंजा हबीब करीम तौरात जी, इंजील जी, ज़बूर जी असां हिफ़ाज़त जी ज़मानत न कईसीं। हिन क़ुरान जे हिफ़ाज़त जी ज़मानत मां रब्तो खणा त क़ुरान जी हिफ़ाज़त कराईंदुसि। क़ुरान जे सूरतुनि, आयतुनि, ज़बरुनि, ज़ेरुनि जी हिफ़ाज़त अल्लाह हाफ़िज़नि सगोरनि खां कराई। क़ुरान जे तजवीद, मखारिज सुहिणे सुहिणे नमूने सां पढ़नि, क़ुरान खे कानून सां पढ़नि, इन जी हिफ़ाज़त अल्लाह सगोर अल्लाह पाक कारी सगोरनि खां कराई। क़ुरान जे तर्जुमे जी हिफ़ाज़त अल्लाह आलिमनि सगोरनि खां कराई। क़ुरान जे तफ़सीर जी हिफ़ाज़त अल्लाह से मुफ़स्सिरीन हज़रात खां कराई। वॾेरा न पढ़ंदा त ग़रीबनि जा ॿार क़ुरान जा हाफ़िज़ थींदा। असां कारी अब्दुल फताह जे मदरसे में के अमीरनि जा पुट न आहिनि, ग़रीबनि जा पुट दिस्तारबंदी कंदा। ग़रीबनि न पढ़ियो, मर्दनि न पढ़ियो,
अल्लाह के पंहिंजो क़ुरान एॾो प्यारो आहे जो औरतुनि खे बि क़ुरान यादि कराए पंहिंजे क़ुरान जी हिफ़ाज़त कराईंदो। रब खे एॾो क़ुरान प्यारो आहे, जेकॾहिं मर्दनि न पढ़ियो, औरतुनि न पढ़ियो, सजन न पढ़ियो, त कलमे वारो अल्लाह की क़ुरान एॾो प्यारो आहे जो अखियुनि खां माज़ूर नाबीन बि क़ुरान जा हाफ़िज़, रब उन माज़ूरनि जे सीननि में बि क़ुरान खे सांडे करे पंहिंजे क़ुरान जी हिफ़ाज़त कराईंदो। ही मामूली किताब न आहे। तंहिंजे करे क़यामत वारे ॾियारे इन क़ुरान जे हाफ़िज़नि जे अबे अम्मा जे मथां रब एड़ो ताज रखंदो, छत्र जो अहसन ज़ौ मिन अहसन ज़ौ शम्स जा लफ़्ज़न, दुनिया जे सिज खे एॾी रोशनी न हूंदी जेॾी उन्हनि हाफ़िज़नि जे ताजनि में अल्लाह रोशनी रखाईंदो। ऐं माण्हू पुछंदा मौला करीम हे केरनि? ऐलान थींदो त हे उहे माण्हू आहिनि जिन पंहिंजनि बचड़नि जी कुर्बानी करे पंहिंजनि बच्चनि खे मां अल्लाह जो क़ुरान यादि करायो। हे क़ुरान जे हाफ़िज़ जो अबो अमड़ आहे। सुभान अल्लाह चओ। ऐं हाफ़िज़नि खे चवंदो इक़रा पढ़, ठाहे ठाहे पढ़, तरतील सां तजवीद सां क़ुरान पढ़ंदो वञ, जन्नत जे दर्जनि ते बुलंद थींदो वञ। हदीस जा लफ़्ज़न जिते क़ुरान जी आख़िरी आयत आहे, ओ क़ुरान जा हाफ़िज़, उते तुंहिंजो जन्नत में दर्जो बुलंद थींदो। दोस्तो, तंहिंजे करे पंहिंजनि बचड़नि खे क़ुरान यादि करायो, क़ुरान पढ़ायो। जिन जो भी हिन क़ुरान सां ताल्लुक़ थी वियो, उन जा दर्जा, उन जा बेड़ा पार थी विया। इन अल्लाह यरफ़उ बिहाज़ल किताब अक़वाम व यज़उ बिही आख़रीन। फरमाई हिन क़ुरान जे करे घणियूं क़ौमूं इज़त वठी वयूं, घणियूं क़ौमूं ज़लील थी वयूं। जिन क़ुरान खे छॾियो, मदीने जे मीर खे छॾियो, रंग जा भला हा, पैसो वॾो हो, ताक़त वॾी ही, क़ौम वॾी ही, जहन्नम जा बल बणिजी विया। क़ुरान उन्हनि खे ज़लील कयो। ऐं जिन क़ुरान खे सीने लॻायो, क़ुरान जी ऐं मदीने जे मीर इमाम लंबिया जी ग़ुलामी कयूं, पोइ रब उन्हनि जे रंग खे न ॾिठो, नस्ल खे न ॾिठो, पैसे खे न ॾिठो, सीरत सूरत खे न ॾिठो, अल्लाह उन्हनि जा एॾा दर्जा बुलंद कया जो रंग जो सादरो आहे, वार घुंडीदार आहिनि, चपड़ा वॾा आहिनि, क़ौम जो हबशी आहे, रुपयो बि खीसे में नाखे, एॾो दर्जो थी वियो जो घुमे मके जे गलनि में पियो। लेकिन इन जे जुती जो आवाज़ अल्लाह मिठे मोहम्मद खे जन्नत में ॿुधाए, जंहिंजो नालो हज़रत बिलाल। मामूली शइ न आहे। तंहिंजे करे मां अर्ज़ु खणी आयो आहियां, दुनिया जे अंदरि माण्हू कंहिंसां बि मोहबत कंदो आहे, ज़ाल सां करे, पुटनि सां करे, माल सां करे, दोस्तनि सां करे, पर हिन खे सॼी ज़िंदगी इहो टेंशन रहंदो आहे, यार मां जुदा त न थींदुसि, हे पुट जुदा त न करे वेंदुसि, हे माल छॾे त न वेंदुसि, ही दोस्त छॾे त न वेंदुसि। हिकु इहो टेंशन, हिकु जुदाईअ जो ख़ौफ, ऐं ॿियो बेवफ़ाईअ जो डर। त बेवफ़ा त न थींदा, पुट बेवफ़ा थींदा, वफ़ादार थींदा, ज़ाल वफ़ादार थींदी, बेवफ़ा थींदी। इंसान जॾहिं सकरात वारे वक़्त में बिस्तरे ते पियो हूंदो आहे, हेॾो ज़ाल, हेॾो पुट, हेॾो नूहर, हेॾो पुट पोटरा ॾोहटरा बीठा आहिनि, बाबा वञे पियो, बाबा जी तबियत सही न आहे, सकरात जो आलम। जेका ॻाल्हि ज़हन में हुयसि, पुटनि खे छॾी वेंदुसि, ज़ाल छॾी वेंदुसि, ही मोटरसाइकिल बीठी आहे, कार बीठी आहे, बंगला आहे, माड़ियूं छॾी वेंदुसि, पर बेवफ़ाई जो डर हुयुसि। जॾहिं मरी वियो त ज़ाल बेवफ़ा घर जे चौट खां ॿाहिरि न निकितसि। सॼी ज़िंदगी रफ़ीक़ हयात हिकु चादर में रहण वारी घर खां ॿाहिरि न निकिती। उते बस टन कटियई,
पुट माल खट बिस्तरा कबर ताईं हलिया, पूरे खट मोटी, बिस्तरा मोटिया, पुट मोटिया, आया तॾहिं ते पर एॾो रोअंदा जो माण्हू सम्झंदा हिन वीचारे खे मानी न वणंदी। ॿिए ॾींहुं रोअण जी कोशिशि कंदा पर रोई न सघंदा। 3 ॾींहं ते अञा अधु ॾींहुं बि न गुज़रंदो तॾो खयूं हलिया वेंदा। ख़बर नाहे हे ॼणो ॼाओ ई न हो, ॾाजो ॾिनो सलाह कहिड़ो। मुंहिंजे मौला अली पंहिंजे ग़ुलाम कंबर खणी कब्रिस्तान में आयो। ओ कब्रिस्तान वारो ॾियो पंहिंजो हवाल। असांजो हवाल इहो तो तव्हांजे मरण खां बाद में 3 ॾींहं तॾो कयूं। उन खां बाद में तव्हांजी घरवारी 4 महीना 10 ॾींहं इज़त पूरी करे वञी मुड़ुस ॿियो कयईं। तव्हांजे जाइंदा कागज़नि ते नाला तव्हांजा ड्रही ॿियनि जा नाला लिखिजी विया। तव्हांजे बंगुलनि ते तव्हांजा नाला ड्रही ॿियनि जा नाला लिखिजी विया। तव्हांजे सवारनि ते ॿिया पिया चढ़नि। असांजो त हाल इहो अथव, कुझु पंहिंजो बि त ॾियो। हज़रत अली मुर्तज़ा शेरे ख़ुदा रोई करे चवे थो, ओ कंबर अच त हलूं। अगरि हिननि खे ॻाल्हाइण जी ताक़त हुजे हा न, अंदरियों रड़ियूं करे चवंदा अली क़बर में अमल खां सवाइ ॿियो कुझु न। तंहिंजे करे मां तव्हांजे अर्ज़ु खणी आयो आहियां। बस शयूं अथव, थोरो लाउड खे खोल त कंदा सभा जने वात बि जान सो पोइ हले, थोरो वधाएस। कंजू साहब न कर, ॿिया मौलवी अचनि पोइ भली बंदि करे छॾ। तवजो आहे? बस शयूं खणी आयो 2 घणियूं हवा घणियूं 2 जेकी जुदा भी न थियनि बेवफा भी न थियनि। मुंहिंजो पैगाम जी इहो अथव, उन्हनि सां मोहबत कयो। औलाद बेवफा, ज़ाल बेवफा, ज़ाल जे करे औलाद जे करे इन्नमा अमवालुकुम औलादुकुम फितना, ही तव्हांजो आज़माइश आहे। इहे सभु बस शयूं अथव, उन्हनि सां मोहबत कयो। न जुदा थींदा न बेवफा थींदा। हिकु तो है अल्लाह जो कुरान, सुभान अल्लाह चो, ॾाढा त चो। ही कुरान तो हिन सां मोहबत करियो, हिन सां जुदा न थींदो। हित भी गॾु, कब्र में भी गॾु, मशर में भी गॾु, कुरान जन्नत में भी गॾु। हिन सां मोहबत जुदा न थींदो। नंबर 2 में मोहबत कयो मदीने जे मीर सां। खुदा जो कसम मोहम्मद जहिड़ो को वफ़ादार आहे ई न। हित भी तुंहिंजे लाइ रुनो, मेराज वारी रात भी तुंहिंजे लाइ रोए पियो, क़यामत वारे ॾियारे भी मोहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजे लाइ दुआऊं पियो। बस शयूं अथव, न जुदा न बेवफा। हिकु अल्लाह जो कुरान पढ़ो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जॾहिं इंसान दुनिया छॾे कब्र में वेंदो, अल्लाह पाक हिन कुरान शरीफ खे चवंदो आहे, ओ मुंहिंजा कलाम, तो वारो यार, तो वारो आशिक़ फौत थी वियो। ज़ाल भी पोइते, बच्चा भी पोइते, माल मिल्कियत भी पोइते, अकेलो वयो थई वञेसि कब्र में वञी संगत रखेसि। कुरान आयो कब्र में, अस्सलामु अलैकुम वालैकुम अस्सलाम। सुञातई ॿी सूरत थी, चई साईं मां न सुञातो। चई यार तुंहिंजी मूंसां वॾी मोहबत हुई, वॾी कचहरी कंदे गे, मूंखां सवा तोखे निंड न ईंदी। यार तुंहिंजो वॾो मूंसां प्यारो हो। रात जो जॾहिं सुम्हंदे गे उहा सूरत ज़ाहिर थी पवंदसि, मुंहिंजो नालो मुल्क सूरत थे। रात जो पढ़ंदे गे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। जॾहिं आलम मां खे पढ़ंदड़ मां तोखे एॾो वणंदो हुयुसि जो जॾहिं आलिम पढ़ी करे बस कंदो हो, तुंहिंजी दिलि ठरी पवंदी मोहब्बत में चवंदे सुभान अल्लाह। तव्हांजी दिलि नथी ठरे, तंहिंजे करे हो रहिया था सुभान अल्लाह।
जंहिंजी ठरे थी उहो ॾाढा कर मोमिन जी दिलि ठरंदी आहे मोमिन क़ुरान ॿुधंदो आहे ईमान ताज़ो थींदो अथसि वधंदो अथसि इहा ॻाल्हि बि न क़ुरान शरीफ़ ॿुधाई न मुंहिंजा दिलबर ॿुधाइनि दुनिया जे अंदरि हर को चवे थो मां मोमिन हो थो चवे मां मोमिन क़ुरान मोमिन जूं निशानियूं ॿुधाए छॾियूं आहिनि इहा ॻाल्हि बि क़ुरान शरीफ़ में लिखी पई अथव अल्लाह अल्लाह कारी अब्दुल फताह सिंधीअ जे दावत ते अचण वारो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो क़ुरान पढ़ां फरमाईंदा इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून अल्लज़ीना युक़ीमूना अस्सलाता व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ां जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूं सां गॾु मदीने हलंदो पंज निशानियूं पंज मोमिननि जूं जंहिंमें इहे मिलनि उहो मोमिन आहे बसि वधीक मोमिन ॻोल्हण जी ज़रूरत न पहिरीं निशानी अथसि क़ुरान ॾसियो आहे सूरत अनफाल सीपारो 9 अनफाल सूरत जी ॿी आयत इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम सुभान अल्लाह पहिरीं निशानी इहा अथसि मोमिननि जे अॻियां ईमानदारनि जे अॻियां अल्लाह जो नालो खणंदे अल्लाह 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 वजिलत क़ुलूबुहुम सुभान अल्लाह अल्लाह जो नालो ॿुधंदो भाव थींदुसि दिलि ॾकी वेंदसि अल्लाह जे नाले ॿुधण सां ॿिए नंबर में वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना अल्लाह तो फरमाए ॿी निशानी मोमिननि जी इहा अथव जॾहिं मोमिन अल्लाह जो क़ुरान ॿुधंदो वेंदो त ईमान वधी वेंदुसि ताज़ो थींदुसि मां तव्हां खां पुछां थो क़ुरान ॿुधो था दिलि ठरे वती या सड़े वती जंहिंजी सड़े अल्लाह तौर फला यकुन फी सदरिक हरज जॾहिं क़ुरान ॿुधे त तुंहिंजी दिलि ते बार न थिए मोमिन क़ुरान ॿुधंदो आहे त दिलि ठरी पवंदसि ईमान वधी वेंदो हा हिकु इहा ॿी इहा ॿ टी वाला रब्बिहिम यतवक्कलून मुंहिंजा दिलबर मोमिन हर ॻाल्हि में तवक्कल अल्लाह जे मथां कंदो आहे तवक्कल तो लल जेका कंहिंजी तवक्कल कंडे ते कंहिंजी तवक्कल झंडे ते कंहिंजी तवक्कल पीर सिपाहीअ ते कंहिंजी तवक्कल कंहिंते अल्लाह जो क़ुरान फरमाए थो मोमिन हर ॻाल्हि में तवक्कल अल्लाह जे मथां कंदो आहे चौथी निशानी अल्लज़ीना युक़ीमूना अस्सलात ओ मुंहिंजा दिलबर मोमिन नमाज़ बि क़ाइम कंदो पंजी निशानी व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून अल्लाह जे ॾिनल माल मां रब जे नाले ते ख़र्च बि कंदो आहे फरमाए उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा इहे मोमिन अथई अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम मुसलमानो कलमे वारो हदीस पाक में अचे थो जॾहिं इंसान मरी थो वञे क़ब्र में सूरत रहमान सूरत मुल्क ऐं यासीन अचनि थी जीअं कुकड़े पर खोले पंहिंजनि बचनि खे लिकाईंदी आहे हे सूरतूं बि अची करे
इनखे लिकानी थियूं मलाइके हेॾों था अचनि हे जूं चवनि न हिन खां पुछणो माफ़ कयो रब करीम खे वञी चओ त हिननि बाननि खे हिन बाने खे हिन खां पुछणो न करे हिन खे माफ़ी ॾे अल्लाह खे चओ मलाइक था चवनि मुंहिंजे मौला इहा अहिड़ी शइ आहे जेका मक़ीत जे वेझो ई नथी छॾे रब करीम खे पतो कहिड़ी शइ अल्लाह तो पुछे ने पुछो त केरु आहे हो था चवनि तव्हां केरु आहियो हू जवाब ॾियो जन मां सूरत यासीन ही सूरत मुल्क हे बानड़ो रात जो पढ़ी करे असांखे सुम्हंदो हो ऐं ॾींहं जो अॻ में कमकार ते न वेंदो हो मुंहिंजी तिलावत कंदो हो हाणे रब करीम खे चओ हिन जे हक़ में असांजी सिफारिश क़बूल कर न त पंहिंजे कलाम मां असांखे कढी छॾ अल्लाह अल्लाह रब तो फरमाए मलाइका सूरत यासीन मुझे कुरान जी दिल ऐं सूरत मुल्क मुझे कुरान जी सूह रब तो फरमाए न बाने के माफ़ी ॾई मां अल्लाह जन्नत ॾेई सघां थो पर सूरतुनि खे पंहिंजे कलाम मां कढी कोन थो सघां ॾाढा त चवनि हिते बि गॾु पढ़ न सुबुह सां उथो इहो सॼो भरे अॼु ग्रहण करण हथ खणे कहीं यासीन पढ़ी तो 2-3 होंदा राजो मुल्क सूरत पढ़ी नथा सुम्हो नौजवान भला तहां के ॿियो ना ही वॾी मोबाइल अथव न नाज़रा त पढ़ियल हो न ये खोली इन मोबाइल में ही अल्लाह अकबर इन मोबाइल में ही तहां सूरत यासीन सुबह जो उथी पढ़ो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको सूरत यासीन पढ़ंदो न अल्लाह उन जे सॼे ॾींहं जा कम आसान करे छॾी कुरान जे पढ़ण सां रात जो सूरत मुल्क वेझो ई न जलसन जो मक़सद छा आहे माण्हू कुरान पढ़नि न जलसन जो ॿियो मक़सद कोन्हे इहो ई अल्लाह अकबर ॿुधो मां त इन मोबाइल ते रोज पंहिंजे गाॾीअ में ई 3 बारा पढ़ंदो आहियां रोज तस्वीर हुन ते 1000 दफ़ा 1500 2000 कॾहिं दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहे पढ़ो था न कहिड़ो कमु कहिड़ो वॾो ॾुखियो कमु आहे जो परे रहिया हो ये नंढड़े अमल खे या बुनैया इन्नहा इन तकुम मिस्काल हब्बतिन मिन खरदलिन सखरतिन औ फिस समावात औ फिल अर्द याति बिहल्लाह इन्नल्लाह लतीफुन खबीर लुकमान हकीम जे पुट खे तो चए पुट कहीं भी नंढी नेकीअ खे नंढड़ो समझी छॾजाए न मता चई नंढड़ी आहे कई त को वॾो अमल कया न ऐं कंहिं बि गुनाह खे नंढड़ो गुनाह समझी न कजाए बाबा मां वॾो त कोन थो कयां नंढो थो कयां न नंढड़ी नेकी या अल्लाह अल्लाह जिक्र कंदे दुरूद पढ़ंदे न खुदा जो कसम आहे क़यामत जे ॾियारे हिक हिक नेकी तोखे कम अचण वारी पढ़ो कुरान भी पढ़ो पंहिंजनि बचन खे कुरान पढ़ायो कलमे वारो कुरान हित भी गॾु कब्र में भी गॾु माशर में भी गॾु असियाम वल कुरान यशफियान लिल अब्द यौमल क़ियामह फरमाए कुरान ऐं रोज़ो क़यामत जे ॾियारे बाने खे कम ईंदो कुरान भी सिफारिश कंदो रोज़ो भी सिफारिश कंदो हित भी गॾु कब्र में भी गॾु माशर में भी गॾु जन्नत में भी हलंदासीं इंशाअल्लाह हाय जन्नत में केरु वेंदो मुत्तक़ीन जी जमायत परहेज़गारनि जी जमायत रोज़न रखण वारो दाढ़ी वारो पटके वारो निमाज़ी रब खे राज़ी करण वारा कुरान वारनि जा टोलनि जा टोल काबलनि जा काबला जन्नत में ईंदा हिते अॼु वॾेरनि जा पिया इस्तक़बाल थियनि हिते वज़ीरनि जा पिया इस्तक़बाल थियनि ओ कलमे वारो क़यामत जे ॾियारे परहेज़गारनि जी जमायत ईंदी उन्हनि जो वॾो इस्तक़बाल थींदो जन्नत जे दरवाज़े ते मलाइक बीहंदा ईअं सम्झ गुलनि जा हार खणी बीहंदो मुबारकूं ॾींदो
मरब कंद इहा ॻाल्हि हिन क़ुरान शरीफ़ में लिखी पई अथव। ओ मुस्लमानो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो क़ुरान पढ़ा। फरमाईंदा वसीक़ल्लज़ीना तक़ऊ रब्बहुम वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन इज़ा जाऊहा फदख़ुलूहा ख़ालिदीन। जेको ॾाढा सुभान अल्लाह जे मदीने वञे ईंदा मुत्तकी छा चइबो? हज़रत उमर साईं खां पुछो सही मुत्तकी जी माना छा आहे? परहेज़गार छा चइबो? मिसाल ने हिकिड़ो माण्हू वञे थो मस्जिद में निमाज़ पढ़ण जे लाइ आयो, रस्तो सोढ़ो आहे, उन रस्ते ते गप्पा पलीती आहे, हेॾां बि लोढ़ो कांडेरनि जो, हेॾां बि। हाणे हिनखे क्रास बि इतां करणो आहे, मस्जिद में इतां वञणो आहे, कीअं वेंदो? मस्जिद में वञा मूंखे पलीतीअ जी काई फिणक न लॻे कपड़नि ते ऐं ई कंडा न लॻनि, पोइ कपड़ा वेड़े सेड़े पेर ते पेर पेर ते पेर पेर ते पेर रखी पेरनि खे बि बचाईंदो, कपड़नि खे बि बचाईंदो, फिणक न लॻे, पलीती न लॻे, पाणीअ जो पलीत पाणी जो ज़रो न लॻे, कंडा न लॻनि, आराम आराम सां अची मस्जिद में पहुचंदो। फरमाई दुनिया जे अंदर माण्हू ईअं हले, ईअं पेर ते पेर रखे, ज़िना जो कंडो न लॻे, गिला जो कंडो न लॻे, व्याज जो कंडो न लॻे, चोरीअ जो कंडो न लॻे, इल्ज़ाम जो कंडो न लॻे, रुश्वत जो कंडो न लॻे, अख जे गुनाह जो कंडो न लॻे, कन जे गुनाह जो कंडो न लॻे, हाय ज़बान जे गंद जेको आहे सो गिला न करे, ईअं पास थी मरी वञे, इनखे चइबो आहे मुत्तकी, इनखे चइबो आहे परहेज़गार, इनखे चइबो आहे टोला इन्हनि जा ईंदा, इन्हनि जा मलाइका चवंदा सलामुन अलैकुम, मुबारक आहे तव्हांखे, सलामी थी आहे तव्हांखे, इब्तुम मुबारक अथव, ओ मुत्तकीयो, ओ परहेज़गारो, ओ क़ुरान पढ़ण वारो, ओ क़ुरान खे जीअ में जायूं ॾियण वारो, रब खे राज़ी करण वारो, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जे तरीक़े ते हलण वारो, पाण कामयाब थी आयो, दुनिया जे अंदर भी कामयाब। अॼु हिते तव्हांजा वॾा काफ़िला आया आहिनि, सलामुन अलैकुम, मुबारक आहे तव्हांखे, तिबतुम, सलामी थी आहे तव्हां ते, मुबारक आहे तव्हांखे, तिबतुम, मुबारक अथव, फदख़ुलूहा ख़ालिदीन, हलो जन्नत में दाख़िल थियो, जियां जो जन्नत में वेंदा त मुंहिंजे मौला करीम जे तरफ़ां बि ईंदो, सलाम क़ौलम मिर रब्बिर रहीम, ओ मुंहिंजा बानड़ो, हाय तव्हांखे मां रब करीम जे मत मुंहिंजी सलामती अथव, हेॾी दुनिया रंगी बरंगी ॾिनीमांव, दुनिया मां पास थी करे अॼु जन्नत जे दरवाज़े ते पहुता आहियो, हाय रब राज़ी कयो अथव, मां रब जो सलाम अथव, ख़ुदा जी ज़ात जो कसम, जन्नत में वॾा मज़ा, अख में चिप न हूंदी, नक में लिम न हूंदी, वात में थुक न हूंदी, ला यस्मऊन फीहा लग़वन वला तसीमा, फरमाए जन्नत में का लग़वियत न हूंदी, गिला न हूंदी, बकवास न हूंदी, कोई कंहिंजी गिला न कंदो, हाय ख़ुदा जी ज़ात जो कसम, पेट में कंद न हूंदो, हाय तवजो कयो, अख में चिप न, नक में लिम न, वात में थुक न, जन्नत में काई बकवास न हूंदी, साईं छा हूंदो? फरमाईंदा इल्ला क़ीलन सलामन सलामा, जन्नत में ॿियो कुझु न हूंदो, सलाम ई सलाम हूंदो, सलाम अल्लाह जे तरफ़ां सलाम। का जन्नत में ॾुखियाई न हूंदी, जन्नत में तकलीफ़ न हूंदी, भली ज़िंदगी जा अकुल अथव न अथव, 60 साल वारी ज़िंदगीअ खे क़ुर्बान कयो, उन ज़िंदगीअ जे मथां
जेका खुटण जी ना है। एडी जिंदगी जन्नत जी। असांजो घर असली ओॾे आहे, असांजो ॻोठ ओॾे आहे, हिते ना है। अल्लाह अकबर। ॿुधो ॿुधो घणी जिंदगी हूंदी। हदीस पाक में अचे थो हिकिड़ो पखी अचे, ही सॼो ज़मीन आसमान सरियाह जे दाणनि सां भरियो। हिकिड़ो पखी अचे, हिकिड़ो दाणो खयूं हलियो वञे, वरी 1000 साल न अचे, वरी अचे दाणो खयूं हलियो वञे, वरी 1000 साल न अचे, वरी अचे दाणो खयूं। इहो दाणो दाणो करे 1000 साल खां बाद इन ज़मीन आसमान जे हाल खे खुटाए वेंदो। पर अल्लाह जेका हिन जन्नतनि खे ज़िंदगी ॾींदो उहा खुटण जी न हूंदी। छा थियो आहे? हिते रुगो 50 साल 60 साल न मरे, चवंदा बाबा कांव जी हॾी खाधी अथई 100 साल। 100 साल हेॾे लखे करोड़े अरबे साल हुनजे लाइ कुझु करी नथो। क़ुरान खे पढ़। ओ नौजवानो, ओ पक्को पोढ़ो, खुदा जी ज़ात जो कसम अर्ज़ कयो मां त मोहब्बत हुन सां कर जेको जुदा न थी। क़ुरान जुदा न थी। जन्नत में हलंदासीं, चओ इंशाअल्लाह हलंदो। पक्का अथव? ॻाल्हाइनि नथा। अलाए हमरा पी के वो खत्म हो जा रहा है। वो मुलान खर्च की छेले जी भाजी मच्छी। वो मौली साहब दुआ कर अल्लाह से इनजे पी के जन्नत में जायूं दी जाए तो छोरे जो मुश्किल तो मुला ॾिठुसि। अरे छा आहे? अल्लाह से इनजे पी के कब्र जे बाहि का बचा चे मुश्किल। चे छा तो चवी एड़ा 1000 खर्च कया अथई। चे अबो एड़ो हुयो कोन साईं जी तव्हां चओ था। मां तव्हां खां पुछां थो जन्नत में रहंदो त चुप कयूं वेठा हो, चओ इंशाअल्लाह। ॾाढा चओ इंशाअल्लाह हलंदासीं। ओहे यार हिन सां मोहब्बत कयो, हिन क़ुरान सां इज्जत मिलंदी। जिन ताल्लुक कयो क़ुरान आयो भी मथा, जन्नत भी मथे अथव। फरमायई जॾहिं क़यामत क़ाइम कंदासीं असां पंहिंजे क़ुरान खे मथे खणंदासीं। जिन जो ताल्लुक हिन क़ुरान सां, हाणे क़ुरान मथे वेंदो। ही चकमक जिन जो ताल्लुक क़ुरान सां, रब जो क़ुरान उन सभिनी खे छिके करे जन्नत में पहुचाईंदो। मुसलमानों कलमे वारो ही क़ुरान पढ़ो। ही क़ुरान वफादार भी आ, जुदा भी न थींदो। हिते भी गॾु, कब्र में भी गॾु, मशर में भी गॾु। जॾहिं जन्नत में अल्लाह से रब तो फरमाए वलकुम फीहा मा तस्तगी अंफुसुकुम। रब तो फरमाए दुनिया जल्द तू मुंहिंजी मर्ज़ी ते हली आ। मां रब तुंहिंजी मर्ज़ी ते हलंदो में। यार ॻाल्हि ॿुधो, बचन खे क़ुरान जो हाफ़िज़ आलिम बणायो। रब आलिमनि जे लाइ 70 माण्हुनि जी इजाज़त, क़ुरान जे हाफ़िज़ खे 10 माण्हुनि जी इजाज़त मिलंदी। इहो क़ुरान जो हाफ़िज़ वहल हलालहु वहरम हरामहु। हलाल खे हलाल सम्झाई, हराम खे हराम। क़यामत जे ॾींहुं पाण त वेंदो पर 10 माण्हुनि खे भी जन्नत में वठी वेंदो। पर मां हिन आयत ते नज़र थो कयां। रब तो फरमाए दुनिया जे अंदर तूं मुंहिंजी मर्ज़ी ते हली अच। मां रब तुंहिंजी मर्ज़ी ते हलंदुसि। आए जीअं मूंखे चवंदे ईअं मां कंदुसि। पोइ मुंहिंजो ज़हन त ईअं चवंदो आहे हे क़ुरान जो हाफ़िज़ पर जे रब खे राज़ी करे इहो क़ुरान जो हाफ़िज़ जन्नत में पहुतो। अल्लाह के चवे से मांखे 10,000 खपनि। वलकुम फीहा मा तस्तगी। तू जीअं चवंदे ईअं कंदुसि। मांखे त यकीन आहे त रब क़ुरान जे हाफ़िज़ जे सुवाल खे वापसि न कंदो। जीअं हाफ़िज़ चवंदुसि रब ईअं कंदो। राज़ी करे वियो न। हिते रब खे राज़ी करणो आहे न। हिते अहिड़ा कम करना जो रब राज़ी थिए। मरण खां पोइ ख़त्म जी बि ज़रूरत न पए। ख़त्म ॼाराए टेकू ॾेई था जन्नत में मोकिलियो। गिला खां पाण खे बचा, दीन जो कम कर।
जन्नती जन्नत में वेंदा अल्लाह चवंदो ॾियो ख़बर पोइ चवंदा साईं जन्नत में दुनिया में तो वॾो मज़ो हो दुनिया जे अंदर असां जलसनि ते वेंदा हुआसीं बाज़ारुनि में वेंदा हुआसीं जन्नत में बाज़ारूं बि हूंदव फोटू पिया हूंदा हदीस में मां पढ़ियो अहिड़ा अहिड़ा फोटू पिया हूंदा हीअं जन्नती ॾिसी चवंदो हल वाह जो फोटू आहे यार मां बि अहिड़ो थियां अञा ईअं दिलि में ख्याल कंदो त उते जो उते उन जी सूरत उन फोटूअ जहिड़ी थींदी फोटू न कढ हिते न कढ राज़ी कर पखे हे पखी उॾामी वेंदो न वाह जो पखी आहे खामा उते जो उते हिन जी इरादो कयो त उहो पखी उते जो उते सोन जे प्लेट में अची करे हिन जे अॻियां पवंदो उनखे बाहि न साड़ियो हूंदो कातीअ न कटियो हूंदुसि हिकु गिरह खाई जॾहिं ॿियो गिरह खाईंदो त पहिरें गिरह खां पोयों गिरह अञा मज़ेदार हूंदो इहा ज़िंदगी थी पोइ हे छो आयो आहे इन ज़िंदगी खे बनाइण जे लाइ आयो आहे मां मामिलो सम्झ कुझु हे ईअं दुनिया जो जहान खेॾ ऐं तमाशो आहे बस गुज़री वेंदो वमा हाज़िहिल हयातु दुनिया इल्ला लहवु व लइब कुल मताउ दुनिया क़लील होने ते मला दुनिया नहीं थमाए छा चो तई छड़ दुनिया जे मज़न के छड़ 1400 साल अॻु में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका पेशन गोई करे वियो न उहा पूरी कहिड़ी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया थी अलन्नास ज़मानुन युहिब्बूनल खम्स व यनसौनल खम्स आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुंहिंजी उम्मत अहिड़ो ज़मानो ईंदो पंजनि शयुनि सां मोहबत कंद पंजनि शयुनि खे विसारींद युहिब्बून दुनिया व यनसौनल आखिरा दुनिया सां मोहबत कंद आखिरत विसारींद 1400 साल अॻु में सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए वियो उहो ज़मानो अची वियो माण्हू जी मोहबत दुनिया सां आहे आखिरत खे माण्हू विसारे छॾियो 1400 साल अॻु में सदको वञांसि मुंहिंजो साईं फरमाए अहिड़ो ज़मानो ईंदो युहिब्बूनल हयात व यनसौनल मौत हयातीअ सां मोहबत कंदा मौत खे विसारींदा हिन टाइम ते पाण खे बचाइण जे लाइ मुंहिंजी हयाती वॾी थिए लखे करोड़े पियो ख़र्च करे त मां अञा जीअं कोराड़ो आहे थाबा थो खाए उनखे कोई चवंदो चाचा ख़्याल सां ॾाढा मथां किरी न पए काव लॻ न छो पिणे जे घरों थो खावां चाचा मथां मरी न पवे छो एॾी ज़िंदगी हयाती सां प्योरी 1500-1400 साल अॻु में मुंहिंजो साईं फरमाए वियो युहिब्बूनल हयात व यनसौनल मौत हयातीअ सां मोहबत कंद मौत विसारींद युहिब्बूनल कुसूर व यनसौनल कुबूर महलातुनि सां मोहबत कंद घर ठाहींद आए फार्सलिंग वॾा वॾा टाइल्स मार्बल हाय उनखे रंग रूप कंद पर जंहिं बंगले में 60 साल 70 साल रहण जो इरादो वधि में वधि 100 साल इहा गारंटी आहे इन जे लाइ एॾी महिनत जिते हज़ारे साल रहंदे उन क़बर खे विसारे छॾी युहिब्बूनल कुसूर व यनसुर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो महलातुनि सां मोहबत कंद क़बर विसारींदा युहिब्बूनल माल व यनसौनल हिसाब माल सां मोहबत कंद गॾु कंद इन जे हिसाब किताब जो वक़्तु विसारींदा उहो ज़मानो युहिब्बूनल मखलूक व यनसौनल खालिक मखलूक सां मोहबत कंद माल सां गॾण सां बकरनि सां खालिक विसरियो आज़ान आई माल में बीठो आज़ान आई होटल ते माण्हुनि सां में मोहबत में मखलूक सां मोहबत में इहो ज़मानो अची वियो अथव ओ मुस्लमानो कलमे वारो यार दुनिया जो जहान
फानी आ हिन रब जे क़ुरान सां प्यार कर हित भी गॾु कब्र में भी गॾु माशर में भी गॾु त जन्नत में भी जमाइजी चवंदा अल्लाह दुनिया जे अंदर वॾा जलसा थींदा हो कारी साहब ईंदा हो कुरान पढ़ंदा हो आलम ईंदा हो कुरान पढ़ंदा हो रब हिते जन्नत में अहिड़ो को प्रोग्राम कोन थो थिए खुदा जी ज़ात जो कसम उते जन्नत में न फरमाईंदो ओ मुंहिंजा बानड़ो दुनिया जे अंदर तव्हांखे कारी साहबन कुरान ॿुधायो आलमन ॿुधायो हेॾे तवजो कयो अॼु रब करीम पाण थो कुरान पढ़े अल्लाह 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 हाय कलाम भी रब जो पढ़े भी पाण अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान खुदा जी ज़ात जो कसम रब करीम पाण कुरान जी तिलावत कंदो सूरत रहमान जी नारे तकबीर नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने कुरान अल्लाह चंदो ॾियो ख़बर मज़ो आयो सब चवंदा मौला वाह जो मज़ो आयो वाह जो मज़ो आयो वाह जो मज़ो आयो अल्लाह चवंदो न अञा मज़ो करायो सुभान अल्लाह त चओ न अल्लाह फरमाईंदो हेॾे हेॾे जन्नत मां निकिरी था जो सभु हीअं मैदान ते बीहंदा पर्दा हटी वेंदा हिजाब जा अल्लाह जो दीदार थींदो चई न सुभान अल्लाह अल्लाह जो दीदार है इएं माण्हू अल्लाह खे जन्नत में ॾिसंदा जीअं चोॾहं जे चंड खे सॼी दुनिया जा माण्हू ॾिसंदा ईअं ॾिसंदा ॾिसंदे 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 हैरान हज़ार साल गुज़री वेंदा जन्नत जूं हूरा घणियूं खपनि चाचा चुप वेठो आहे वीचारो परेशान थी वियो त हिकिड़ी ई हिते अलाए छा कयो आहे सतर अलाए छा कंदी न हयादार पर्देदार खुदा जी ज़ात जो कसम चवंदियूं असांखे रब अहिड़ी सुहिणी सूरत ॾींदो अहिड़ी सुहिणी सूरत सभु 15-30 सालनि जा मुछुनि जी सावल हूंदी सुहिणा ऐं हिकिड़ी जन्नत में जेका हिकु हूर मिलंदी न हूर हदीस में पढ़ियो तुम हूर ईअं पाणी पीअंदी न त हुनजे गिचीअ मां पाणी ईअं नज़र ईंदो जीअं तव्हांखे हिन बोतल में पाणी थो नज़र अचे हा हिकु हिकु अखि वॾी अल्लाह हुन हूर खे जेको हार पाराईंदो हार उन हिकु मोतीअ जी रोशनी एडी होंदी जो ओला घाटी ओभर ताईं हुनजी रोशनी होंदी जन्नत जी हूर हदीस में लिखियल आहे दुनिया में ये झाती पाए तो सॼी दुनिया रोशन छितो थी पिया थी वाह जी पढ़ाई अलाए काथों जी वाह जी या वाह जी ना है वाह जी उहा माई आ जेका घर जे चोदी वारी अंदर वेठी आ मुड़स जा लटा थी धोए मुड़स राज़ी थे रब जी फरमा बरदार मिठे मोहम्मद करीम जे सुन्नत जे मुताबिक जिंदगी दी गुजारे बच्चन जी तरबियत भी तालीम जो भी ख्याल थी करे मुड़स अची ज़ाल के ॾिठे थो ॾिसे थो मुड़स जी लूह ठरी थी पए खुदा जो कसम जॾहिं मरी थी वञे न सिधो सो जन्नत में हली थी वञे इहा ई वाह जी माई आ औरत इज्जत वारी तवज्जो भली हिक न 72 हूर ॾींदो माए अरे हे कहिड़ियूं आहिनि दंदर न हणे त वात में धप अखियुनि में चिपा पघर अचे त बदबू साल खां पोइ डूंडड़ी खल वञी अलाए केर थी दंद भॼी पिया लठड़ीअ ते थी घुमे छा थियो अथई अकुल अथई न अथई हिते 4 लख में हिक माई थी मिलेव खुदा जी ज़ात जो कसम जन्नत जी हूर जी क़ीमत ए वॾी कान्हे का रात अधरा जो सॼी काइनात सुती पई आहे उथी बरकत नफ़ल तहज्जुद जा पढ़ इहा जन्नत जी हूर जी क़ीमत छा थियो अथव सॼो ॾींहुं फेसबुक ते सॼो ॾींहुं गिला में सॼो ॾींहुं
गुनाहनि जे कम में अल्लाह अकबर रब फरमाईंदो ॾियो ख़बर जन्नत जूं हूरां चवंदियूं अल्लाह असांजा घोट लाइ काॾे विया पर्दा अची वेंदा खुदा जी साजो कसम आहे माण्हू होश में ईंदो करीम अल्लाह महिरबानी कर इहो पर्दो न ॾे पंहिंजो दीदार कर जन्नत जे हूरुनि में एॾो मज़ो न खे जन्नत जे मालातुनि में एॾो मज़ो न खे जेको रब करीम तुंहिंजे दीदार में मज़ो रब फरमाईंदो वञो वञो ओ मुंहिंजा बांदड़ अवां जूं ज़ालूं अवां जो इंतज़ार थियूं कनि वरी अठे ॾींहुं अचिजो त मां अल्लाह पंहिंजो दीदार कराईंदोमांव हली ज़िंदगी हिन सां यारी रखंदो रोज न कुरान के पढ़ंदो मां त पढ़ल न आहियां हिन कुरान के खोले 5 शयूं अहिड़ियूं अथव जंहिंजे ॾिसण सां अल्लाह जी कावड़ टरे रहम जो मींहुं वसे अन नज़रु इलल काबा काबतुल्लाह जे ॾिसण सां रब जी रहमत वसे नंबर 2 में आबे ज़मज़म जंहिंजे ॾिसण सां अल्लाह जी कावड़ टरे रहमत वसे 3 नंबर में हिन कुरान जी ज़ियारत करण सां रब जी कावड़ टरे रहम जो मींहुं वसे 4 नंबर में अबो ऐं अमड़े उन जे ॾिसण सां कावड़ टरे रहमत वसे 5 नंबर में अथव ही आलिम सगोरा जंहिंजे ॾिसण सां अल्लाह जी कावड़ टरी वेंदी आहे रब जी रहमत जो वॾो फड़ो मींहुं वसंदो काबतुल्लाह जी जॾहिं रब ज़ियारत करावई आबे ज़मज़म त मिलई थो कुरान शरीफ त घर में पियो अथई सुबुह सां उथी करे वुज़ू करे 12 रकातूं फर्ज़ ऐं सुन्नत पढ़ी करे घर में वेठो हुज कुरान खोल ओ नौजवान ओ पक्का पोड़ मुंहिंजी अम्मा न्याणी हयादार परदेदर कुरान पढ़ियल त उनजो हिकिड़ो ई रुकू तिलावत कर पढ़ण न हो चलो कुरान खे ॾिसंदा वेंदो ज़ियारत कंदा वेंदो रब जी रहमत जो मींहुं वसंदो कुरान पढ़ण त सवाब कुरान पढ़ाइण त सवाब हुज़ूर फरमायो खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लम तव्हां सभिनी मां भलो उहो जेको कुरान पढ़ी वरी ॿियनि खे कुरान पढ़ाए असां वटि भलो हुआ जेको भला लटा पाए असां वटि भलो हुआ जेको भली मानी खाए भली गाली थी अचे न सदको वञा मदीने जे मीर फरमाए भली कपड़ा मेरा अथस कपड़ा सादा अथस चौपल न आहे गरीब आहे खाइण जे लाइ कुझु न अथस पर कुरान पढ़ी वरी मदरसे में वेही मोहम्मद मुस्तफा जे उम्मत जे बचन खे कुरान थो पढ़ाए मदीने जे मीर फरमाए सॼी दुनिया खां भले में भलो इहो कुरान पढ़ण ऐं पढ़ाइण वारो असांजे नज़र में मुला मुला हिन मुलनि जो थोरो अथव हिन कारी साहबनि जो थोरो अथव हिन हाफ़िज़नि जो थोरो अथव कॾहिं आया हो मदरसे में साईं हीअ हाणे सर्दी थी अचे कारी अब्दुल फताह आहे को बचन खे जेके मुसाफ़िर रहनि था मानड़ी पूरी पइनि थी न पुछो भला हक़ अथई घर बि पुछंदो असां रखूं छोरनि खे सूटर आहिनि न सियारे जा कंबल कीअं न ॻरी त न विया ॿारनि चांहि पीती आहे ही पंहिंजा बच्चा ऐं हे मदीने जे मीर जा महिमान चओ न सुभान अल्लाह हे मदीने जे मीर जा महिमान आहिनि हे तालिब हे मदीने जे मीर जा महिमान आहिनि अल्लाह अकबर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में साहबा मदीने जे मीर वटि पढ़नि था पेट सां पत्थर ॿधी हे क़ुरान हेॾे मोकिलियो अथनि जो हिन जंग में कारी अब्दुल फताह जे मदरसे मां क़ुरान जा हाफ़िज़ पिया फारिग़ थियनि चओ न सुभान अल्लाह होॾे कारी इम्तियाज़ साहब बि जंग में मदरसो कढियो उते बि वञ क़ुरान ठाहे ठाहे तरतील ऐं तजवीद सां क़ुरान जो हक़ पिया अदा कनि वरतिल क़ुरान तरतीला मुहम्मद इएं क़ुरान ठाहे ठाहे पढ़ जीअं तुंहिंजे मथां नाज़िल थियो आहे
चओ न सुभान अल्लाह। साहबा मेहनत कई, मदीने जे चौधारी खंडक पिया घोटनि। तवजो कजाए, खुदा जी साह जो कसम, चौधारी मके वारनि मदीने जे मथां हमले करण जी कोशिश कई। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजा बचड़ो ॾियो ख़बर भला छा कजे। हे मके वारा चंदा असांजे मथां हमले करण जे लाइ साहबनि खे कंहिं कहिड़ी सलाह ॾिनी। हज़रत सलमान रज़ी अल्लाह तआला अन्हु चए थो मुंहिंजा साईं मां घोर वञाव कुर्बान वञ। मदीने जे चौधारी खंदक घोटियो, एॾी वॾी हुजे जो घोड़े जी लांग छलांग टपो ॾे त किरी पवे, उनी हेठि एॾी हुजे जो साईं जेको किरे निकिरे ई न। पाण फरमाई जज़ाकुमुल्लाह या सलमान, ए सलमान अल्लाह तोखे भलो बदिलो शुरू कयूं। टी कम खणी आया, हाय रंबा खणी आया, बेलचा कयूं आया, उनमें मुंहिंजो साईं सदको वञा सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि खोटनि पियो। पाण बि हिकिड़े साहबीअ पेट सां पत्थर ॿधा पिया खंडक पिया खोटनि। हीअं बि चवनि पिया नहनुल लज़ी बायऊ मुहम्मद अलल जिहाद मा बकीना अबदा। असां मिठे मुहम्मद करीम जे हथ ते बैयत कई आहे जहाद जी, अध में न भजंदासीं, तोड़ निभाईंदासीं। ॾाढा त चओ तोड़ निभाईंदा। हिकिड़ो साहिबु आयो, या रसूल अल्लाह एॾी हिकिड़ी छिप हथ अची वई आहे मुंहिंजे ॾाढा ट्रिक मां तमास भॼे नथी। हा साईं ने फरमायो काथे आहे? साईं हीअ पाण फरमायो मांखे ॾे। हीअं ट्रिक कम वरितऊं। ॿुधो ॿुधो, हीअं वठी मथे हथ कयूं, हीअं मथे करे आका से फरमायो बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर। तव्हां बि चओ अल्लाहु अकबर। थोरो ॾाढे हंधि चओ, साईं मसरूर थोरो ॾाढे हंधि चवरा आहिनि। तकबीर, नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा, शाने कुरान, शाने औलिया अल्लाह, जमियत उलमा इस्लाम। अल्लाह अकबर। हलक कैसर किसरा वाह सोना खंदक तो खोट रे जे तो हलाक थियो कैसर ऐं किसरा मुंहिंजे साईं मथे करे ठका जो कढराई त उहा वॾी छिप वारी वांगुरु भोरा भोरा बणिजी वई। हिजा उल्ला निकिरी विया। मोहम्मद मुस्तफा जो ख़त्म थियो, हलक हलक खलक खलाक थियो। कैसर ऐं किसरा वॾियूं हुकूमतूं मदीने जे मीर जे इन नारे ते अल्लाह हुन खे हज़रत उमर साईं जे ज़माने में फतह करे ॾिनो। हा फतह तवजो। हिकिड़ो साहबी थो चए ॾिसे ॾिठुमि नबी साईं जे पेट में असां हज़रत जाबिर थो चए ॾिठुमि त पत्थर ॿधल। ॿुधो ॿुधो पत्थर ॿधल। असांखे जलसे में कलाक मानी देरि मिलंदी आहे त पंहिंजी हालत ॾिठी अथव न। अल्लाहु अकबर। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे जंहिंजो नालो हज़रत अबू हुरैरा। पाण फरमायूं आयो रोअंदो, ॾाढी बुख लॻी हुअसि ॾाढी। चइबो मूंखे एॾी बुख परेशान कंदी जो मां बेहोश पियो हूंदो हुअमि। पोइ माण्हू चवंदा त अबू हुरैरा खे मिर्गी थी, मिर्गी नगी बुख परेशान कंदी। हिकिड़े दफ़े आयो घोर वञा ऐं कुर्बान वञा, बुख ॾाढी लॻी। साईं मुर्ग पुट मतां चवे असांजो मुर्शिद असांखे बुख थो मारे, पाण ड्राओ। चोलो मुबारक मुंहिंजे साईं मथे कयो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेट मुबारक सां ॿ पत्थर ॿधल। बुख जे करे हां लड़की पवंदो हो, पत्थर ॿधंदा हा त कुझु हुनखे तकलीफ़ न थींदी हुई। मतां को चवे लाड़काने का मुल्लो आयो, चइबो त मोहम्मद मुस्तफा नऊज़ बिल्लाह बुखियो हो न। रब फरमायुसि ओ नबीअ जा पगदार नबी, ओ मुंहिंजा दादला नबी, चओ हे जबल सोना करे ॼाए तूं बि खा, तुंहिंजा पोयां बि खाइनि। वान नबी शफीक नबी
मेहरबान नबी अजीजा जो कसमा मदीने जे मीर हथला खणी करे दुआ घुरी अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीना व अमितनी मिस्कीना व हशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन यौमल क़ियामा व मुझे मौला माके दुनिया में राय मिस्कीन करे रहो दुनिया में गुराए मिस्कीन करे गुराए जाए क्या मजे दियारे मां मोहम्मद मुस्तफा के उतारे तेरे मिस्कीन जी जमात मां उतार जाए घर मानू मोगले को जाए प्यालो खीर जो साईं पाड़े मां तहां जे लाइ आयो सुभान अल्लाह न तो चे से हट पाण खणी आए अबू हुरैरा जी मुझा साईं ये मदीने में ये तालिब जेकी कुरान पढ़नी था ना असहाबे सुफ़ा सुभान अल्लाह चो अल्लाह तो ये थलो ॾेखारे माउन थले ते वेही कुरान पढ़ी है माउन थले ते वेही कुरान पढ़ी है साहबा जी सुन्नत वेहणो न था ॼण अरब वेठा न के कब्ज़ो कयूं मां भी हिकिड़े दफ़े ईअं वियो सिंधीअ में ॻाल्हाईंदे मां वेठा वॾा थर्मास चांहि जा खयूं हुया के सभु अरब सिंधीअ में चयो माना नानीअ वेड़ो कयूं वेठा हो असांखे बि को बि खनो पियारियो वञी परसां वेही रहियो कुरान पढ़े सुन्नत सहाबा जी पेट सां पत्थर ॿधी हुज़ूर जे अॻियां गोॾा खोड़े असहाबे सुफ़ा 70 ॼणा हा हज़रत अबू खे चयो नबी साईं वठी अचे वठी अच ॿुधो ईअं दिल में ख्याल के यार बुक मां के लगी है ता हम कई आहे साईं जो हुकुम आया कतार बदियूं बीठन कारी अब्दुल फताह जे जलसे ते अचण वारो आका साईं फरमायो उन प्याले में पंहिंजी आंगुर मुबारक विधऊं सदको वञे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आंगुर मुबारक विधी फरमायो अबू हुरैरा जी मुझा साईं प्यारे ने रबूल से फरमाए दिल में ख्याल हो कि यार दामा कई हे भी मुसाफिर हे भी मदीने जे मीर जा शागिर्द हे भी कुरान पढ़ण वारा तालिब ईमान हिक पीदो चई ता मां ड्रो कयो बे पीदो चई मां ड्रो कयो इए पियंदा पिया वञनि सच पिया ॻाल्हाइनि छो त मोहम्मद मुस्तफा सचो त सहाबा भी सच उस्ताद भलो शागिर्द भलो हजरत अबू से फरमाए तो नजर कयो में 70 सहाबा पिया हिय जो प्याले दे नजर कया कर रही नाई ओतर जो तरो खीर पयो हो ॾाढा चवण सुभान अल्लाह हा अबू से फरमाए मूंखे साईं जो पी मां पीतो फरमाए वरी पी फरमाए वरी पी टियों दफ़ो पी तुम पान फरमाए पीउ न चे तो से अल्लाह जी ज़ात जो कसम हेसी तई मां भरजी वियो बाहर निकतो तो अचे नबी से फरमाए मां केडे 71 सहाबा जी ओबर के पी करे ऐं दुनिया वारनि ने पैगाम मोकिलिया त मोहम्मद उहो मुर्शिद हो जेको गरीब पंहिंजे मुरीदनि जी ओबर पीण वारो जवान हुयो हा हिते जो पेट ते पत्थर बदल अबू हजरत जाबिर भजंदो वियो घर वेझड़ो हो ज़ाल खे चई दे ख़बर छा आहे चई नंढड़ो चेलो बीठो अथई हेरे रे अटो काथे आहे चई बटले किला जवन जा ओ साहब ओ मौलवी ओ कारी साहब ओ मुफ्ती ओ सदर ओ वजीरा ओ वडेरो अण सड़ियल अटे जी मानी मोहम्मद मुस्तफा जबन जे अटे जी मानी खाईंदा सादगी एडी आ जो दिस त तडे ते सुतो पियो आ त पुठीअ ते तडे जा निशान वरी नजर कर त हलीमा बीबीअ जूं बकरियूं थो चारे एडी सादगी आ वरी जो हीअं ॾिस त ख़ुदा जो कसम मेरा जवारी रात अर्श ते पहुतो चवेस तो जुती न लाह जुती सूद हुआ वाह मोहम्मद जो मकाम हजरत अबू ने फरमाया जाबिर तो फरमाए 6 महीने जवन के सच अटो बना आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 1 नंबर जे भरसा भी चई मुझा साईं माता जी दावत कई हलो मुझी दावत खाओ हाण फरमाया चई साईं इंतजाम थोड़ो
ॾह ॼणा हुजनि वधि में वधि हुज़ूर फरमायो ओ मुंहिंजा पुट जाबिर जी कंहिं मुंहिंजा सोण तोखे ख़बर त मोहम्मद अकेलो न खाईंदो अॻ में ग़रीब मिस्कीन मुंहिंजा शागिर्द खाईंदा पोइ मां मोहम्मद मुस्तफ़ा खाईंदुसि तूं हल मां मोहम्मद मुस्तफ़ा चवां थो पाण फरमाया बिलाल जीओ आमिना जलाल ऐलान कर या अहलल खंद ओ खंद कोटण वारो पंहिंजा कमकार छॾे ॾियो हलो अवां सभिनी जी जाबिर दावत कई आहे चओ न सुभान अल्लाह हलो सभिनी जी दावत हज़रत जाबिर जी दावत हलो जीअं जो घर आयो तवजो जीअं जो घर आयो ज़ाल चयसि जाबिर ॾे ख़बर दावत क़बूल न थी चई अल्हम्दुलिल्लाह ख़ुशी आहे साईं थो अचे चई पोइ तूं त ख़ुशि थी न तुंहिंजे अण ते मदीने जो मीर थो अचे ज़ाल खे चई उन ख़ुशीअ खे त अल्लाह थो ॼाणे पर हिकु ॻाल्हि मुझायो आहे कहिड़ी चई इंतज़ाम थोरो आहे मुंहिंजो साईं सभिनी खे वरतियूं थो अचे तवजो कर हेॾे मां जल्दी थो ख़तम कयां साईं मुर्शिदुल मुवहिदीन अची विया हज़रत साईं मोहम्मद शाह साहब दामत बरकातुहुल आलिया तवजो आख़िरी ॻाल्हि अथई मुंहिंजी ज़ाल थी चवेसि छो पोइ परेशान हिकु ॻाल्हि परेशान कयो आहे चई इंतज़ाम थोरो आका साईं सभिनी खे वरतियूं थो अचे अॼोकी माई हुजे हा त चवे हा हिकु मुला खे दावत ॾिनी आहे त लोध तालबनि जी वरतियूं थो अचे खुदा जी ज़ात जो कसम आहे मुस्लमानो साहबी त साहबी आहे पर उन जूं ज़ालूं बि सुभान अल्लाह हज़रत जाबिर खे दी घरवारी चवे जाबिर परेशान छो थो थिए तोखे ख़बर न आहे हलीमा जे घर में त कुझु बि न हो सुञरिया पी करे जॾहिं मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम खे खणी वई हुई हलीमा जा ठिकर बि सोना बणिजी वियो घबरान मोहम्मद मुस्तफ़ा ईंदो रब करीम जी रहमत बि ईंदी बरकत बि ईंदी वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मुझे मोहम्मद मुस्तफ़ा के अल्लाह सारे जहान जे लाइ रहमत करे मोकिलियो हुज़ूर फरमायो ओ जाबिर जेसी ताईं मां न अच जाए आए मां न अचां देगड़े जो ढक न खोल जाए आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो हिकु सहाबी न ॿ न खंदक जा 1400 सहाबी आया हुज़ूर फरमायो जाबिर देगड़ी त खणी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी लोहा मुबारक कढी करे हीअं जो देगड़ी में विधी 1400 सहाबी मानी खाई ड्रो करे विया न अटो पियो खुटे न भाॼी पई खुटे ॾाढा त चओ न सदको वञा तुंहिंजी लोहा मुबारक हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे गुड़ीअ खे लॻे ज़हर जो असर ख़तम खैबर जे मौके ते मुर्शिद अलीअ जे अखियुनि में लॻे सूर ख़तम तवजो कजांइ जाबिर जे देगड़ी में पवे 1400 सहाबी मानी खाई ठाओ करे विया न अटो पियो खुटे न भाॼी पई खुटे अर्ज़ु खणी आयो आहियां बिनशन सां मोहब्बत कर हमेशा तव्हां परेशान हूंदा हो ज़ाल गॾु न हलंदव पुट न हलंदव औलाद हिते रहिजी वेंदव ही अल्लाह जो क़ुरान आहे हिन सां मोहब्बत कयो हिते बि गॾु कब्र में भी गॾु मशर में भी गॾु जन्नत में गॾु बी ज़ात आहे सदको वञास मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ादारी कर तूं हुन सां मोहब्बत कर मदीने जे मीर सां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ार आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर फरमान ते अमल कर जीअं मदीने जो मीर ॾिसे वियो पाणी ईअं पी मानी ईअं खा ओड़े पाड़े सां ईअं हल वॾनि सां ईअं हल नंढनि ते शफ़क़त कर घर सां भलो हल ओड़े पाड़े सां भलो हल उलमा जो क़दुरु कर मस्जिद में अची करे मदरसे में अची करे उन्हनि तालिबनि जी ख़िदमत कर उन्हनि जी ख़िदमत कर जेके सॼो ॾींहुं क़ुर खोले रब सां वेठा कचहरी था कनि
खुदा जी ज़ात जो कसम आहे तू मदीने जे मीर जे जेको आहे सो सुन्नत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ार क़यामत जे ॾियारे मिठो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾो वफ़ादार आहे एॾो वफ़ादार आहे पीउ एॾो वफ़ादार न आहे नबी चवंदा मोटो मोटो पाण ॼाणो मिठो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको वञासीं ॾिसी करे चवंदो अचो हौज़े कौसर मां सोन जा प्याला भरे करे हिकु हिकु उम्मती खे सुञाणे पियारींदो उहो कीअं सुञाणींदो वो कीअं सुञाणींदो पंजे उज़वा जॾहिं तुंहिंजा वज़ूअ जे करे चमकनि ॿई हथ ॿई पेर चेहरो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे हीअं परे खां जे चोॾहं जो चंड थो चमके तुंहिंजा चेहरो चमके मदीने जो मीर सुञाणे पंहिंजे हौज़े कौसर मां सिज नेज़े ते ज़मीन ट्रांबे जी हूंदी माण्हू पंहिंजे पघर में पिया ॿुॾंदा न पुट कमु ईंदो न पीउ कमु ईंदो न ॿाहिरि कमु ईंदा न दोस्त कमु ईंदा कोई कंहिंजो बार न खणंदो उते जेकॾहिं मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हथल मुबारकनि जी हिकिड़ी प्याली मिली वञे न ख़ुदा जो कसम 50,000 साल बीठा हुजो उञ न लॻंदी उञ लॻे छो कंडियारे जे इलाइक़े वारो उन प्यालीअ खे त हथ मदीने वारे साईं जा लॻंदा न चओ था हुज़ूर जे पाक सलमान जो हौज़े कौसर जाम मिले त पोइ मदीने जे मीर सां मोहब्बत करियो कभी मोहब्बत छा चइबो आहे बस मां आशिक़ रसूल न बाबा आशिक़ रसूल हुनखे न चइबो आहे आशिक़ रसूल हुनखे चइबो आहे जो महबूब जी हर अदा वणे हर अदा उन मदीने जे मीर खे नाराज़ न कयो जंहिंखे अल्लाह तो फरमाए वाला सौफ युतीका रब्बुका फतरज़ा ख़ुदा जी ज़ात जो कसम काफ़िरनि चयो त क़द वद्दाक मुहम्मद खे रब छॾे वियो रब फरमाए वद्दुहा कसम तुझे चमकंदड़ रोशन चेहरे जो वल्लैली इज़ा सज कसम तुझे अंबरीन ज़ुल्फ़न मुबारकन जो मा वद्दाक रब्बुक वमा क़ल ओ मुंहिंजा हबीब करीम न तुझे रब तोखे छॾियो न मुंहुं मोड़ियई न नाराज़ थियो आहीं भला ॾे ख़बर तुंहिंजूं अखियूं बि के छॾण जहिड़ियूं आहिनि वला तदोइनाक अनहुम असां तुंहिंजे अखियुनि जो बयान क़ुरान में अलम नशरह लक सदरक तुंहिंजे सीने जो बयान क़ुरान में वलिसान व शफतैन ओ मुंहिंजा हबीब असां तुंहिंजे चपड़नि जो बयान क़ुरान में कयोसीं वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला सोण तुंहिंजे लाइ त पहिरीं ज़िंदगी खां पोइ ज़िंदगी बेहतर दुनिया का आखिरत बेहतर अल्लाह अल्लाह रब तो फरमाए मुंहिंजा दिल पर मां राज़ी कंदो मां वला सौफ युतीक रब्बुक फतरज़ा एॾो ॾींदो मां जो पाण चवंदे बस मौला तू घुरंदो वेंदे मां ॾींदो वेंदुसि तू चवंदो वेंदे मां बख़्शींदो वेंदो मान तू वठी थकिजी पवंदे मुंहिंजा मोहम्मद मां न थकबो मां हाय ख़ुदा जी ज़ात जो कसम दुनिया में नज़र कर हर को तो चए रब राज़ी थे आदम तो चवे रब राज़ी थे नूह चयो रब राज़ी थे इब्राहिम खलीलुल्लाह बाहि जे आला में छा ॻाल्हि मुंहिंजो रब राज़ी थे तवजो कजांइ आख़िरी मुंहिंजूं ॻाल्हियूं अथई अल्लाह अल्लाह यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में छा ॻाल्हि मुंहिंजो रब राज़ी थे तवजो कर ईसा नबी चयो रब राज़ी थे मूसा चयो रब राज़ी थे जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम हुज़ूर खे गोद में सुमारियूं पियो नांग नंग तान नंढो चोरे छा ॻाल्हि चए मुंहिंजो सोनो निंड करे मुंहिंजो रब राज़ी थे उमर चयो रब राज़ी थे सुणे उस्मान चयो रब राज़ी थे हज़रत अली शेर जली हक जो वली हैदर शेर बाबर फाते खैबर असदुल्लाह खुदा जी ज़ात जो कसम मस्जिद के बुहारी तोड़े छा ॻाल्हि मुंहिंजो रब राज़ी थे अल्लाह अल्लाह तवजो कजो मां जल्दी ख़त्म कयां मुंहिंजा मुर्शिद अची विया ॿिया बुज़ुर्ग अची विया हाय हर को तो चए रब राज़ी थे अली मस्जिद के बुहारी तोड़े चई रब राज़ी थे हाय मुंहिंजे मौला हुसैन करबला जे मैदान में बच्चा कुर्बान कया छा ॻाल्हि मुंहिंजो रब राज़ी थे
पीरन जे पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुभानी कुतुब रब्बानी हाय 40 साल गुज़री विया ईशा जे वुज़ू सां सुबुह जी निमाज़ छा ॻाल्हि रब राज़ी थे तवज्जो कर कलंदर चो रब राज़ी थे बेटा ये चयो रब राज़ी थे आलम था चवनि रब राज़ी थे हाजी थो चए रब राज़ी थे कायदे मिल्लत इस्लामिया मौला फज़ल रहमान थो चए रब राज़ी थे अल्लामा राशिद महमूद थो चए रब राज़ी थे माण्हू अलाए छा था चवनि बर्दाश्त था कयूं रब राज़ी थे हेॾे नज़र कर कारी अब्दुल फताह थो चए रब राज़ी थे तव्हां हेॾा छो आया हो अब्दुल जब्बार पैसा त नज़र ईंदो जवाब ॾींदो साईं कुरान पढ़ आलिमा चन कुरान ॿुधो रब राज़ी थे यार ॻाल्हि ॿुध सभिनी जो मक़सद इहो आहे त रब राज़ी थे रब राज़ी थे अल्लाह अल्लाह रब तो फरमाए वला सौफ युअतीक रब्बुक फतरदा मुंहिंजा मोहम्मद मां तोखे राज़ी कंदुसि क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह चवंदो मुंहिंजो मोहम्मद राज़ी थे ॾाढा त चवनि सुभान अल्लाह अॼु वाइदो कयो त मदीने जे मीर खे राज़ी कंदासीं अॼु वाइदो कयो त उलमा जो साथ ॾींदासीं ॾींदो हक़ जे आलिम जो साथ ॾियो जमीयत उलमा इस्लाम जा जमीयत उलमा इस्लाम हक़ ऐं सच जी हिकु जमायत आहे जंहिंजो बुनियाद वॾे इख़लास सां रखियो वियो जंहिंमें अल्लाह जा कामिल वली रही विया हज़रत साईं ताज महमूद अमरोटी हज़रत साईं हम्मादुल्लाह हाले जवी हज़रत साईं बेर वारा हज़रत साईं अब्दुल समद हाले जवी नव्वर अल्लाह मरकदहू ये सब बुजुर्ग हिन जमायत में रही विया अॼु बि असांजे हक़ जी आलिम जी जमात शहीद मिल्लत इस्लामी अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद हिन जमायत में कम कंदे कंदे मस्जिद में शहादत मिली अॼु उन जो बचड़ो अल्लामा राशिद महमूद सिंध जे हुकूक जे हासिला जे लाइ ऐं असांजो कायदे मिल्लत इस्लामी हज़रत मौलाना फज़ल रहमान पूरी दुनिया में पाकिस्तान जे अंदर चवे तो त निज़ाम मुस्तफ़ा क़ाइम थिए इन उलमा आलिमन हक़ जे आलिमन जंहिंजे चेहरे जे ॾिसण सां रब जी रहमत जो मींहुं थो वसे उन सां ताल्लुक़ क़ाइमु कयो ख़ुदा जो कसम असांजे इलाइक़े में क़यामत जो ॾिहाड़ो थींदो न असांजे इलाइक़े में हिते कणक सां बड़क बि हली वेंदी आहे कणक 2000 त धड़क बि 2000 ॿुधो जेकॾहिं क़यामत जे ॾिहाड़े ही बुज़ुर्ग आलिम अल्लाह चवंदो मां तव्हांखे त इन जे करे इल्मु न ॾिनो हो तव्हांजी जेको आहे सो हितां जो हिसाब कया न दुनिया में बि इज़त हिते बि इज़त क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जॾहिं आलिमनि खे चवंदो न हलो जन्नत में आलिम त हलंदा पर तो ऐं मूं जहिड़ा गुनहगार बि इन आलिमनि सां गॾु जन्नत में हलिया हलंदासीं गुलाब जो गुल बाज़ार मां निकिरी आयो पोइ हुनखे कंहिं उनजे पाड़ में छबर ई छबर पोइ गुलाब जे गुल मिलियो 100 रुपए छबर खे त गॾह खाईंदा आहिनि पोइ कंहिं पुछियोसि त तोखे त गॾह खाईंदा आहिनि हेॾे कीअं आई आहे गुलाब जे गुल में पाड़ में बीठी आहियां चई मुंहिंजी यारी गुलाब जे गुल सां ही मुंहिंजो ताल्लुक़ गुलाब जे गुल सां हो मां उनजी छांव में हुयसि तंहिंजे करे गुलाब जे गुल जी क़ीमत 100 रुपया त मूंखे त खाईंदा आहिनि कॾहिं मुंहिंजी त का हैसियत कान्हे पर इन सां गॾु आहियां तंहिंजे करे बंगलनि जी मां ज़ीनत बणी वेठी आहियां तूं असां ईअं सम्झो गाह आहियूं छबर आहियूं कुझु न आहियूं हिन गुलाब जे गुलनि सां तव्हां जारी रखो हिन सां ताल्लुक़ क़ाइमु कयो क़यामत जे ॾियारे जॾहिं हिन आलमनि खे अलाह खणी जन्नत में पहुचाईंदो न पोइ तूं ऐं मूं जहिड़ी छबर बि हली जन्नत में पहुचंदी ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात